हिन वक़्तु जंहिं गेस्ट असांखे जॉइन कयो आहे त माशाल्लाह सां उहे पोएट बि आहिनि। उन्हनि जा 2 बुक्स ऑलरेडी मार्केट में अची चुका आहिनि। हिकिड़ो ॿियो बुक उन्हनि हाणे लिखियो आहे पंहिंजे बाबा ते। उन्हनि जो बाबा जेको आहे माशाल्लाह ॾाढो वॾो पोएट हुयो, सहाफ़ी हुया, आर्कियोलॉजिस्ट हुया। सो ॾाढो वॾो नालो हुयो। अनवर पीरज़ादो साहब उन्हनि जा पुट आहिनि। अमर पीरज़ादो साहब उहे असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि। त बिल्कुलु हीअ बुक जेका आहे तव्हां ॾिसी सघो था, फ्रेम में असांजी अची रही आहे, तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा। बाबा अनवर पीरज़ादो पाण शाइर आहिनि ऐं हीअ बुक पंहिंजे बाबा ते लिखी अथनि। पंहिंजे बाबा जी मतिलबु हिननि में सॼी हिस्ट्री लिखी अथनि। इहो हिकिड़ो वॾो कमु हूंदो आहे विवर्स, कोई पंहिंजे पीउ ते या माउ ते या इमीडिएट जेके बि तव्हांजा रिलेशन्स हूंदा आहिनि, कोई अगरि पोएट आहे, राइटर आहे ऐं उहो अगरि पंहिंजी फैमिली इमीडिएट फैमिली ते कुझु लिखणु वेहे त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं मां उन्हनि खां ज़रूरु पुछणु चाहींदसि त हीअ बुक जेको आहे तव्हां पंहिंजे बाबा ते छो लिखियो, अहिड़ी कहिड़ी वजह हुई, छा सोचे लिखियव? त बिल्कुलु उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। एटीएन जी पूरी सत जी तरफ़ां मां वेलकम थी कयां पई। महिरबानी। त बिल्कुलु माशाल्लाह सां तव्हां ही बुक लिखियो आहे पंहिंजे बाबा ते, जी जी त छा वजह हुई? जी, अनवर पीरज़ादो असल में सिंध जो हिकिड़ो लेजेंडरी किरदारु आहे। जी उनजा तमामु मल्टी डायमेंशनल शख़्सियत हो ऐं उनजे मुख़्तलिफ़ पासा, हू सहाफ़ी बि हो, हू शाइर बि हो, आर्कियोलॉजिस्ट बि हो, सियासत में बि हुनजो रोल हो ऐं जेको आहे सिंधी अदबी संगत सां बि हुनजो हो, दानिश्वर हो। त पर हू हिकिड़ो सेल्फलेस माण्हू हो। हुन सॼी उमिरि रुॻो कम ते ध्यानु ॾिनो, पंहिंजे बुक्स छपाइण या पंहिंजी पज़ीराई या पंहिंजी नामाचारीअ जे पोयां कॾहिं बि न रहियो। त हू जॾहिं हुनजी डेथ थी 2007 में, त उन वक़्तु हुनजो हिकिड़ो किताबु शाइरीअ जो चंड भिटाई खे चइजां आयल हो ऐं उनजा कुझु रिसर्च ओरिएंटेड किताब आहे, पर हुनजा पंहिंजूं राइटिंग्स जेके आहियूं उहे अनपब्लिश्ड हुयूं। त असां पोइ अनवर पीरज़ादो अकेडमी ठाही हुनजे लाॾाणे खां पोइ माशाल्लाह। ऐं हुनजा हर साल असां किताब छपाया ऐं पोइ 15 खनि किताब असां हुननि जा छपाया आहिनि ऐं अञा अनपब्लिश्ड वर्क रहे थो। अच्छा। पर हुनजी शख़्सियत ते जीअं त हुन पाण ऑटोबायोग्राफी पंहिंजी का न लिखी ऐं हुनजी शख़्सियत ते असां हिकिड़ो मज़मूननि जो किताबु कंपाइल कयो, तूं केॾो ॾूर हलियो वियो आहे, जंहिंमें जेके ॿिया राइटर्स आहे उन्हनि जेके हुन ते मज़मून लिखिया उहे उन्हनि जी कंपाइलेशन आहे। पर हुनजी ज़िंदगी एॾी डाइवर्सिफाइड आहे ऐं हू पाण चवंदो त मोहन जे दड़े जी अञा पूरी खोटराई न थी आहे। त ईअं ई अनवर पीरज़ादो जो शख़्सियत बि मोहन जे दड़े वांगुरु आहे, जंहिंजी खोटराईअ जी ज़रूरत हुई। छो त हू ऑफलाइन कचहरियुनि में वधीक हो ऐं पब्लिश्ड वर्क में घटि हो ऐं हुन जूं यादूं ॻाल्हियूं। पोइ मां सोचियो त मां हुनजी ज़िंदगीअ ते किताबु लिखां। अॻु में मुंहिंजो इहो ख़्यालु हो त जेके ॻाल्हियूं मूंखे ख़बर आहिनि मां उहे यादूं लिखां पर्सनल बाबा जे हवाले सां। सही। पोइ वरी मां सोचियो त हुनजा जेके डिफरेंट एस्पेक्ट्स आहिनि उन्हनि खे बि कवर करण जी कोशिशि कयां। मिसाल हो सहाफ़ी हो त कीअं हो, शाइर हो त कीअं हो, भिटाईअ जो पारखू हो त कीअं हो। त उन लाइ वरी मां हुनजा सभई बुक्स वराए खां पढ़ियल त हुआ, पर हिकु दफ़ो ॿीहर गो थ्रू कया त हुनजो मैसेज छा आहे ऐं हुनजा कंट्रीब्यूशन्स छा आहिनि। अच्छा, हुन में इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आई त इहा त सभिनि खे ख़बर आहे त अनवर पीरज़ादो भिटाईअ जो पारखू हो, पर हाउ पार्ट माना हो कीअं पारखू हो। जेकॾहिं हुन सिंधु दरिया ते कमु कयो त कहिड़ो कमु कयईं, सही। जेकॾहिं थर ते हुन सहाफ़ती कमु कयो या एक्सप्लोर कयो थर खे, त हुन में हुन जा कहिड़ा कंट्रीब्यूशन आहे। सिंधी अदबी संगत में हुनजो कहिड़ो रोल हो, सही। जेकॾहिं उहो पॉलिटिक्स में हो, कम्युनिस्ट पार्टीअ में हो, त हुनजो उते रोल कहिड़ो हो। त इन जी इन डेप्थ स्टडी हिन किताब में मां ॾिनी आहे त माशाल्लाह। हुनजा कंट्रीब्यूशन्स कहिड़ा। ॿियो जेको मां तव्हांखे ॿुधायो त हुनजो ऑफलाइन कचहरियूं ऐं इहे तमामु घणियूं जेके पब्लिश्ड न हुयूं। पोइ मां सही। सोचियो त मां उन्हनि दोस्तनि सां मिलां जेके हुन सां गॾु रहिया जेलनि में, सहाफ़ती सफ़र में, ॻोठ में। पोइ मां उन्हनि सां वञी डिटेलिंग पुछी ऐं पोइ मां उन्हनि खे माना कंपाइल कयो, उन्हनि जे ॻाल्हियुनि खे कोट कयो ऐं उहे एग्ज़ाम्पल्स खणी आयुमि त जीअं उहे शयूं डॉक्यूमेंट थी सघनि। मिसाल सभु माशाल्लाह। चवंदा आहिनि असांजे ॻोठ खे लिटल मास्को ठाहियईं, त भई कीअं ठाहियईं। पोइ मां उन्हनि जेके उन वक़्तु उन सां गॾु कमु कंदा उन्हनि खां इंटरव्यूज़ कया, उन्हनि खां ॻाल्हियूं नोट कयूं ऐं ईअं इहे किताबु जेको आहे न पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो वाह। वियो।
ऐं मूंखे हीअ किताबु लिखण में 3 साढा 3 साल ओ लॻा। माय गॉड। सो ऐं अञा बि हुनजी ज़िंदगी एॾी डाइवर्सिफाइड आहे, मां ज़ाहिर आहे, सम्झां हा। थो त इहो कमु सभिनी खे कमु करणु खपे त जीअं हुनजी मुकमल शख़्सियत डॉक्यूमेंट थी माशाल्लाह, सघे। ऐं मां माशाल्लाह। सम्झां थो त हीअ किताबु हाणे आयो आहे, माण्हुनि खे ख़बर पवंदी त अनवर पीरज़ादे जो माना कहिड़ो कंट्रीब्यूशन हो हर शोबे में। ऐं ॿियो त हुनजी शख़्सियत जेका आई उहा माना सिर्फ़ु इन्हनि शोबनि ताईं न हुई, माना हू फेमिनिस्ट हो। हुन माशाल्लाह, घर में औरतुनि खे तालीम ॾिनी 70 माशाल्लाह। में, ऐं ॻोठ में हिकिड़ी सुजाॻी आंदी औरतुनि जी। त मां इहो थो सम्झां त अनवर पीरज़ादे जी शख़्सियत जा डिफरेंट एस्पेक्ट्स आहिनि, पर हुनजी जॾहिं ज़िंदगी कंपाइल थींदी टोटलिटीअ में त शायदि असांखे इहो बि इंकिशाफ़ थींदो त 70s खां वठी 2007 ताईं जेको सिंधी समाज आहे जी, उनजे तश्कील में हुनजो हिकिड़ो जेको इनकलाबी रोल हो उहो अहिड़ो हो जो हुन हिकिड़ियूं जनरेशन्स मुतारिफ़ करायूं। माशाल्लाह। ऐं कम्युनिस्ट पार्टी त एक्टिव न रही, पर अॼु जेको तव्हां सहाफ़ती महाज़ था ॾिसो उन्हनि में जेको सिंध जो केस विढ़ियो थो वञे, इहा तरबियत हुनजी हुई। बिल्कुलु, ऐं हुनजी बिल्कुलु। तरबियत इदारनि में त हू न रहियो, पर हुनजी मैन टू मैन पर्सनल कम्युनिकेशन जेका आई जंहिं इदारे में वेंदो उते हुन माण्हुनि खे जेको टीच कयो पंहिंजे शख़्सी सहर सां, उहे माशाल्लाह, शयूं मां हिन में डॉक्यूमेंट कयूं आहिनि। ज़बरदस्त। ऐं इहा हिकिड़ी कोशिशि आहे मुंहिंजी। माशाल्लाह, ऑल द बेस्ट। अल्लाह साईं तव्हांखे हिन में कामयाबु करे। ऐं तव्हां इलाही शयूं असां सां शेयर कयूं, व्यूवर्स खे बि ख़बर पई त एक्चुअली हुननि जी लाइफ कीअं हुई, हू कहिड़े क़िस्म जा इंसान हुया, हुननि छा छा कयो पंहिंजे सिंध जे वासियुनि जे लाइ, ऐं मतिलबु कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि जूं कुर्बानियूं हुयूं। त ही बुक जो मुहूर्त थी चुको आहे। ही बसि मां बाबा खे हुनजे जनम ॾींहं जो गिफ्ट ॾिनो अरे आहे। माशाल्लाह। 25 जनवरी हुनजी बर्थडे हुई, उन ते इहे आयो आहे। अञा ऑफिशियल का बुक लॉन्च न थी आहे, पर थींदी वेझर थींदी। इंशाल्लाह, हा, इंशाल्लाह, ऑल द बेस्ट। ऐं वेलकम बैक व्यूवर्स, ॿीहर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। डॉक्टर साहब बि हिते आहिनि, अमर साहब बि हिते मौजूदु आहिनि, कचेरी थी रही आहे सुठी, ऐं हिते कॉल बि वठंदासीं। मलका आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभिनी खां पहिरीं त तव्हांजे प्रोग्राम जी तारीफ़ कंदासीं। जी जी, अक्सर शाम जे टाइम ते ई तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। वॾी महिरबानी भेण। प्रोग्राम मूं मैडम महताब वारो ॾिठो, जी जी, तमामु सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो। थैंक यू हींअर अदी। बि तमामु सुठा महिमान वेठा आहिनि। जी जी, अमर खे सलाम कंदासीं। वालेकुम मोहम्मद सलाम। छा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु, तव्हां सां हिते थी अच्छा मुलाक़ात थिए। अच्छा, अमर सिंधी शाइरीअ में मशहूरु औरतुनि जी हिमायती या फेमिनिस्ट शाइर आहे। माशाल्लाह। अमर खां पुछंदासीं त तव्हां औरत जे मौजूदा मक़ाम खां या हुनजे स्टेटस खां मुतमइन आहियो, या अञा कुझु चाहियो था त औरत कीअं हुजणु घुरिजे? बिल्कुलु बिल्कुलु। सही। ऐं ॿियो भेण, मां तव्हांखे बि दावत ॾियणु चाहींदसि ऑन एयर ही, त तव्हां बि कंहिं ॾींहुं असांजे शो में एज़ अ गेस्ट अचो। ओह वेरी गुड। इहो त ऑनर आहे असांजे न लाइ। न, प्लेजर इज़ तमामु ऑलवेज़ घणी माइन। महिरबानी तव्हां बिल्कुलु तव्हांजी, अचो। इज़त अफ़ज़ाईअ लाइ। जी जी जी, न न, इंशाल्लाह। ऐं तव्हां सां हिते वेही करे कचेरी कंदासीं। मूंखे इहा बि ख़बर पई आहे त तव्हां बि पोइट्री कंदा आहियो। अच्छा अच्छा अच्छा, इहो राज़ फाश थी वियो। इहो राज़ फाश थी वियो अॼु। अच्छा अच्छा। न, त मलका पोइ तमामु जेका मलका फेमिनिज़म जी ॻाल्हि कई, त जी मलका जी शाइरी जेका जी आहे जी, उहा त हाणे त औरतुनि खे काफ़ी हक़ मिली चुका आहिनि, पर जेका असां 80s जी ॻाल्हि कयूं त उन में मां जीअं बाबा ते किताबु आहे त मां मलकाई बाबा जे तालुक़ ते बि लिखियो आहे त ॿलड़े में पहिरीं औरतुनि जी सिंधी अदबी संगत जी शाख अनवर पीरज़ादे 70s में क़ाइमु कई, जंहिंजी सेक्रेटरी मलका हुई। ओ ऐं हुनखे माशाल्लाह। हुन पढ़ायो, हुनखे BA करायो, MAd करायो, ऐं हुनखे नौकिरी वठईं। ऐं हुन सॼी उमिरि ॻोठ जे औरतुनि खे तालीम ॾिनी आहे। माशाल्लाह, ऐं जेका माशाल्लाह। मलका जी शाइरी आहे उहा प्रोग्रेसिव आहे। हुनजो हिकिड़ो नज़्म आहे त मां ज़िंदगीअ जे टेप रिकॉर्डर ते रिकॉर्ड थियल को नगमो त न आहियां, अरे वाह। जंहिंखे तूं हर हर ॿुधी ॿुधी रिवाइंड करे ॿुधी ॿुधी पंहिंजे अरवाह तां लाहे छॾी। तो अल्लाह। अहिड़े क़िस्म जी प्रोग्रेसिव शाइरी, ऐं इहो सही। सॼी अनवर पीरज़ादे जी तरबियत आहे जेका मां चवां पियो त हुन जेको ॻाल्हायो, जेको लिखियो, अमली तौर ते प्रूव कयो। जेकॾहिं औरतुनि जी आज़ादी जी ॻाल्हि पियो करे त उहो सिर्फ़ु राइटिंग्स में न पियो करे, पर हुन जी शुरूआति पंहिंजे ॻोठ खां कई। ऐं मलका जी वॾी भेण जेका डॉक्टर ज़ुबैदा आहे, उहा असांजे ॻोठ जी पहिरीं लेडी डॉक्टर ओ थी। हुन माशाल्लाह, MBBS हुनखे कराईं, पंहिंजे घर में इंग्लिश पढ़ाईं, पोइ हुनखे माशाल्लाह।
चांडका मेडिकल कॉलेज ताईं वठी वियो, हुनखे सही, डॉक्टर बणाई। सही मतिलबु अदी मलिक जेके तव्हांजी कज़न आहे। हा, मुंहिंजी कज़न आहे ऐं हुनजी जेका वॾी भेण हुई डॉक्टर ज़ुबैदा, जी जी मां हुनजी पियो ॻाल्हि कयां त जी उहा जी पहिरियों लेडी डॉक्टर ही ॻोठ ओके जी, ऐं हुनजे यादि में ॻोठ में ज़ुबैदा मेडिकल डिस्पेंसरी बि क़ाइमु कई वई। उहा ओके बाबा ॻोठ सुधार संघ जे प्लेटफॉर्म माशाल्लाह। पोइ हीअं तव्हां छा था ॿुधायो असांखे? जी, मां ग़ज़ल बि लिखिया आहिनि, नसरी नज़्म लिखिया आहिनि। हिकिड़ो ग़ज़ल हिकु नसरी नज़्म तव्हांखे ॿुधायां थो। हिकु ग़ज़ल आहे, न तुंहिंजी दिलि सघियुसि भाए अलाए छो, न तुंहिंजी दिलि सघियुसि भाए अलाए छो, न दिलि ॿिए सां सघियुसि लाए अलाए छो, न बीहां हां मिले जेकर न मंज़िल हां, न बीहां हां मिले जेकर न मंज़िल हां, लॻो हर जुस्तजू पाए अलाए छो, वाह पयो ॼाणे ज़मानो बेक़दर आहे, पयो ॼाणे ज़मानो बेक़दुर आहे, तॾहिं बि थो पियो ॻाए अलाए छो, पयो ॼाणे ज़मानो बेक़दुर आहे, तॾहिं बि थो पियो ॻाए अलाए छो, बुखियो आॾो ॾुखियो आहे तॾहिं बि हू, बुखियो आॾो ॾुखियो आहे तॾहिं बि हू, रुॻो बसि पाण थो खाए अलाए छो, नओं जोड़ो मटाए रोज़ थो उजरो, नओं जोड़ो मटाए रोज़ थो उजरो, अंदरि मेरो मगर पाए वाह अलाए छो, वाह वाह न तुंहिंजी दिलि सघियुसि भाए अलाए छो, वाह न दिलि ॿिए सां सघियुसि लाए अलाए छो। वाह वाह हिकिड़ो नसरी नज़्म आहे, जी उहो ॿुधायांव थो। असां अक्सर ज़िंदगीअ जे पॉज़िटिविटीअ ते घटि सोचींदा आहियूं ऐं नेगेटिविटीअ ॾांहुं वधीक वेंदा आहियूं, त उहो कॉन्सेप्ट आहे हिन में। हिकु नौजवान शहर जे शोर खां परे बांसुरी वॼाए दर्द खे ज़िंदगी पियो ॾिए, हिकु चित्रकार गुल जी तस्वीर में तसवर जी ख़ुशबू भरे रहियो आहे, हिकु चित्रकार गुल जी तस्वीर में तसवर जी ख़ुशबू भरे रहियो आहे, हिकु रकासा जिस्म सां शाइरीअ जी तस्वीर खे साभियां पई ॾिए, हिकु नर्स मरीज़ खे सूर जी सुईअ सां मुर्क जी मरहम बि हणी रही आहे, हाय हाय हिकु नर्स मरीज़ खे सूर जी सुईअ सां मुर्क जी मरहम बि हणी रही आहे, हिकु ॿारु पोपटनि पोयां ड्रोड़ी दौलत पोयां ड्रोड़ंदड़नि ते खिली रहियो आहे, हाय हाय हिकु ॿारु पोपटनि पोयां ड्रोड़ी दौलत पोयां ड्रोड़ंदड़नि ते खिली रहियो आहे, हिकु सोशल वर्कर माण्हुनि जी मदद वारी ऑक्सीजन में साहु थो खणे, वाह हिकु सोशल वर्कर माण्हुनि जी मदद वारी ऑक्सीजन में साहु थो खणे, हिकु हसीना मींहं वसण करे सभु कम छॾे गैलरीअ जे हवाले थी वई आहे, हाय हिकु हसीना मींहं वसण करे सभु कम छॾे गैलरीअ जे हवाले थी वई आहे, हिकु महबूबा महबूब जे अचण करे एॾो तयारु थी जो सभिनी ते ज़ाहिर थी पई आहे, हिकु महबूबा महबूब जे अचण करे एॾो तयारु थी जो सभिनी ते ज़ाहिर थी पई आहे, हिकु शाइर ज़िंदगीअ जे हुस्नाकिन खे मेड़े पने ते लाहे दुनिया खे जीअण लाइक़ु बणाए रहियो आहे। वाह ज़बरदस्त। महिरबानी।